हिंगोटा गर्ल्स प्राइमरी स्कूल की चौधरी किरण बाद स्कूल की इमारत बेसबून हाली जो शिकार हुजण सबब कंहिं बि वक्त वरी हादसे जो शिकार बणजण जो ख़दशो। इन हवाले से वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे हिंगोटा मां CN न्यूज़ जो रिपोर्टर इंसाफ अली। जी इंसाफ, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ आहे हिंगोरजान टाउन कमेटी वार्ड नंबर 9 जो गर्ल्स प्राइमरी स्कूल, जिनकी काफ़ी वक्त खां चौदीवारी बिल्कुल किरी पई आहे। हाणे जेका स्कूल जी कंडीशन आहे बिल्डिंग जी, उहा भी हंधा हंधा टुटी पई आहे ऐं स्कूल जी जेका बिल्डिंग आहे उन में किरण जो बिल्कुल ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीअ हिकिड़ी हिंगोरजान जी रेशम गली बाज़ार आहे, मेन बाज़ार आहे, जिते बिल्कुल 24 कलाक रश हूंदी आहे। जेकॾहिं हीअ इन स्कूल जी बिल्डिंग किरी त मेन जेके बाज़ार में रस्ते सां रश हूंदी आहे उन में बिल्कुल जानी नुक़सान थी सघे थो। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कुझु वक्त पहिरियां जेको आहे सिंध हुकूमत ऐं इलेक्शन कमीशन हिकिड़ो नोटिस कढियो हुयो त जंहिं स्कूल जी जेको आहे सो जिते पोलिंग थींदी उन में चौदीवारी किरियल हूंदी त उन में बिल्कुल उनखे चौदीवारी ॾियाराई वेंदी ऐं उन में पोइ पोलिंग लॻाई वेंदी। पर हिन वक्त ताईं चौदीवारी नाहे ॾिनी। इलेक्शन खे ॿ साल थी विया आहिनि त हिन में पोलिंग थी हुई त पोइ बि DC साहब ऐं SDO ऐं DO ऐं जेकी तालीम जा संभालू आहिनि खैरपुर ज़िले में, ऐं जेके असांजे खैरपुर ज़िले जा मिनिस्टर साहिब आहिनि, ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त उन्हनि बि हिन वक्त ताईं कोई बि नोटिस न आहे वरितो। हाणे हिंगोरजान जे अवाम खे जेको आहे सो बिल्कुल हिन मां ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे त असांखे केॾी महिल बि हिन स्कूल जी बिल्डिंग किरण मां असांखे नुक़सान थी सघे थो। मेहरबानी इंसाफ तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची